नाज़िन ठुल में सरदार ज़ुल्फ़कार सर्की जी अगवानी में पीपल्स पार्टी पारां रैली कढी वई। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मीर मोहम्मद बुरड़ो। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं जो कासो PPMP डॉक्टर सोराब खान सर्की जे जेको बंगले ते अॼु पीपल्स पार्टी तरफा सरदार ज़ुल्फ़कार खान सर्की तरफा पीपल्स पार्टी तरफा एक शानदार रैली कढी पई वञे, जंहिंमें हज़ारनि जी तादाद जियाला मौजूद आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा मौक़िफ़ आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी माण्हुनि सां मोहबत कंदी आहे ऐं माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मोहबत कंदा आहिनि। इहो असांजो को किरदारु कोन्हे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किरदारु आहे। इंशाल्लाह 10 वार्ड जीअं असां पूरो तालुको स्वीप करे आया आहियूं, इंशाल्लाह 10 वार्ड बि स्वीप कंदासीं। असां हिते जोश और जज़्बो असांजे जियालनि जो, असांजे दोस्तनि जो, जे एतिरे शानदार तादाद में माण्हू कढी इहो साबित कयो आहे त इंशाल्लाह 26 तारीख़ असांजी फतह थींदी। इंशाल्लाह ताला 26 तारीख़ में 2 ॾींहं पिया आहिनि। इंशाल्लाह 26 तारीख़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं अवाम जी फतह आहे। हे अवाम मोट जी पहिरीं झलक आहे, जेकी अवाम जो समुंड ठाठा मारदत समंदर जेको आयो आहे सरदार साहब जी अॻवानी में, और पाकिस्तान पीपल्स पार्टी ठुल जो गढ़ आहे। हाणे भी इंशाल्लाह वार्ड नंबर 2 जी खिदमत कंदा पीपल्स पार्टी टिकट थियो। इंशाल्लाह अगे भी पीपल्स पार्टी सां रहिया आहियूं, रहंदासीं इंशाल्लाह ताला पीपल्स पार्टी असांजे आवाम जे दिलनि जी धड़कन आहे। असांजे वार्ड नंबर 3 जो गयूर आवाम इंशाल्लाह पीपल्स पार्टी खे वोट कंदो। कैमरामैन रायब अली सां गॾु मीर मोहम्मद बुरड़ो, धरती TV न्यूज़ ठुल।